दोस्तों, मैं ज़ारा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं कुलसूम। तो अज असां हाज़िर हिकु ॿी न्यू वीडियो सां गॾु। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदी तव्हांजी हीअ न्यू वीडियो। पसंदि अचे त लाइक शेयर ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं बेल आइकन प्रेस कंदा ताकि असांजी हर न्यू वीडियो तव्हांखे टाइम सां मिलंदी रहे। ऐं अॼु जा असां जंहिंजी वीडियो था खणूं उन्हनि जे चैनल जो नालो आहे गामू ऑफिशियल। त चलो स्टार्ट त कई वधी असांजी मज़ेदार वीडियो। ॾाढी ज़बरदस्त ऐं कॉमेडी सां भरपूर आहे। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदी, छो जो बसि गामू जी वीडियो हुजे ऐं उन में फन न हुजे ईअं थी कोन थो सघे। त पोइ स्टार्ट था कयूं। माशाअल्लाह से माशाअल्लाह, मानी मानी भी जाम माण्हू भी अची विया आहिनि, जाम अची विया आहिनि। ॾिसो अलाह ख़ैर। छा नालो साईं? काशिफ शाह साईं। 500 रुपया। 500 रुपया सैयद काशिफ अली शाह। काशिफ अली शाह। हाँ महिरबानी साईं, महिरबानी। हे साईं बाबर अली पठान। बाबर अली पठान। बाबर लिख, बाबर अली पठान। 200 रुपया। अहिड़े दौर में 200 रुपया। 200 हेॾो शादी हाल आहे, 200 ॾिसो माशाअल्लाह। आइटम ॾिठव पाण, ठहे नथो बहरहाल ख़ैर आहे, ख़ुशी जो मौक़ो आहे। गज अथव असांजो तव्हां इहो कदम हो छा? मोहम्मद इदरीस। मोहम्मद मोहम्मद इदरीस। 110 रुपया। 110। हाँ साईं। 110 जेड़ी मानी होती ओड़ी न साईं। 100 कुझु वधायो साईं। उहो सही आहे साईं। ख़र्चु कयो आहे, डेकोरेशन आहे, हमणे ई कुझु कयो। सही आहे साईं। 110 लिखे बाबर अली। 110 में रायतो खा साईं छड़ो। बसि दा छा नालो? ए मोहम्मद इदरीस। मोहम्मद इदरीस। इनखे महिरबानी बाबा। अरे साईं हा हिते लिखे मोहम्मद इदरीस। हिन सां कदम बंदि आहे, हिन सां कदम रखणु बंदि आहे। 110 हिन सां रखी 110 रुपया आहे। 110 ख़ुदा जा 100 रायतो, सलाद आहे, पाणी मिनरल बोतल आहे। अंदर ही सड़ी कुल हे पैसा थिया 1000 2 3 5000 1 2 3 410 साल ख़ैर। हिकिड़ो मिंट अचो त सही हिते शादी हाल में, मेहरान शादी हाल में। हा अचो, अच त सही, अच त सही। हा 200 रुपये जो सोपारनि जो दॿो आहे। 100 रुपये जो टिक पैक 110 रुपया लिखनि था। आयो आहे मामा। छा थियो छा मसइलो आहे? हा हेॾो वे मामा, हेॾो वे मां अचां थो। रोअण ते स्टार्ट। वाह गामू रोए जो तो यार छा थियो? ताजी कुराड़ी रखो चढ़ी हो जा। अल्लाह बाबा ॻाल्हि आहे मामा। हे ॾिसे थो न, हे ॾिस, हे जो बाबर अली पठान 110 रुपया। मोहम्मद अवैस 200। एॾो ख़र्चु थियो आहे मामा, अलाह यकीन करे न। कोफ्ता कया, बिरयानियूं कयूं, मटन कया, सिजियूं कयूं, उन खां अलावा तिका कया, जॉइंट कया। 200 रुपया खोट पई आहे मामा मूंखे। चयो त को हजम तांजे छोकिरे खां पोइ तूं सलाह ॾिनी न, तूं सलाह ॾिनी न। अरे मूं सलाह ॾिनी त 5 साल थिया न माण्हू रुठियो वेठो हुई। भत खाधा अथई न, तूं घणा ॾोकड़ लिखाईंदो? मां सॼी उमिरि मां भत खाधार माण्हू सां सुठो कदम रखियो आहे। उन्हनि खे कंहिंखे 500, कंहिंखे 1000। 5 सालनि खां पोइ भत कयो आहे। को 200 110 हे कान लिखायो अथई। हे कान बाबर अली कान, कान त ड्राए कान न आहे। बसि तूं खान न आहे, पाण खे खान था सॾनि। अरसला खान, बाबर खान, मक़बूल खान, तौफ़ीक़ खान। खान लिखायो था, 200 लिखायो आहे। कुल 5-6 हज़ार थी वियासीं। भला छा थी पियो? औलाद जी ख़ुशी आहे। औलाद जी ख़ुशी त तूं सलाह ॾिनी न। मां घर में 2 देगियूं ठाहिया पियो, 2 देगियूं ठाहे करे उते भत कराया पियो न। तूं थोरो वॾो करे पहिरीं कुची आहे, पहिरीं कुची आहे। हिकु माण्हूअ जेको आहे न 2 दफ़ा तिका खाधा अथऊं। हिकिड़ो माण्हू 15 ॼणा वठी थो अचे। मुंहिंजो हुननि सां इहो रिश्तो छा क़दम हुयो? हिकिड़ो माण्हू अचे थो, 3 ॼणा 2 ॼणा वठी था अचनि। घणनि माण्हुनि जी मानी कई हुई? 1000 जी। 1000 घणा माण्हू आया? 1200 को बि मथां आया। 2500
माण्हू आया हाणे आया हाँ तू सलाह ॾिनी तू सलाह ॾिनी सलाह ॾिनी तू चओ न त हिते मत कर हिकिड़ो माण्हू टे ॼणा थो वठी अचे छिड़के पैसा के ॾींदो बुर्जी वारे खे पैसा के ॾींदो मुर्गी वारे खे पैसा के ॾींदो चांवरनि वारे खे के ॾींदो मां त कोटी में पइजी वियो या मूंखे ख़बर हुई हथ सां न सुनो मां जीअं पादर खाई छो कई मुंहिंजा कहिड़ी दुश्मनी हुई मूंखे पैसा सम्झे पियो त मूंखे एतिरो पैसा बि न आहिनि मां सुठे नमूने सां माण्हुनि सां सॼी उमिरि कदम रखियो आहे कंहिंसां 500 कंहिंसां 1000 माण्हुनि 200 150 100 10 इहे लिखाया वरी पाण खे खान था छॾाइनि मां खान नालो चौपारियूं खाधियूं अथव हे कयूं अथव इहे थी थियो आहे मानियूं खाधियूं अथव अलाह जो कसम ॿूटियूं अधु ॿूटी काई अधु उचलनि था घर में प्यालीअ में ॿूटी मिलंदी अथनि पटाटो हुते कुझु हूंदा आहिनि हिते इहे चक पिया हणनि अधु सड़े पियो हाणे हिकिड़ो कमु करे जेके हेठि बचियूं अथई न ॿूटियूं छुटियूं इहे घर खणी वञी कुराड़ियुनि खे खाराए जान छॾ तूं मुंहिंजी जान छॾ मूंसां तूं न ॻाल्हाईंदो कर मुंहिंजो नंबर डिलीट कर मुंहिंजो तोसां बत बिरादरी ख़तमु आहे तूं मुंहिंजो जानी दुश्मन आहे मूंखे सलाह तो ॾिनी हाणे भरने हथु ॾे न मूंखे अधु छो ॾियां छा छो तूं मुंहिंजे पुफीअ जो पुटु आहीं पुफीअ पुट सलाह छो ॾिनी हुई सलाह संगत में ॾिनई मां मुंहिंजो 5 साल थिया आहिनि कहिड़ी ख़बर इज़त ई कान घर छा पाणे न बि कान्हे पाणे हिकु हिकु माण्हू ॿ बोतलां पी ले आओ जणको चोर आहिनि छा थी आहे मस्करी कई आहे कीअं खाए था पोइ बस पंहिंजी इज़त न आहे पंहिंजी इज़त न आहे तूं त हलो त हल जान छॾ हल त मथो लड़ थो कर मूंखे नुक़सानु थियो आहे डेकोरेशन जा पैसा के ॾींदो हिन हाल जा पैसा हिनखे के ॾींदो बिजली जा बिल केरु ॾींदो हिकिड़ो माण्हू 5 ॼणा पियो वठी अचे भित टपी पिया अचनि महिरबानी कजो मां कोई गुज़ारे वेंदो न उन ते बि सॾु न ॾींदो मां रोई पियो खिली पियो वीडियो थी ख़तमु उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी पसंद ज़रूर आई हूंदी छो जो फनी हुई काफ़ी फनी हुई तव्हां बि जॾहिं माण्हुनि खे दावत न ॾियो लेने की देने पर जाइए ॾिठो आहे जी त इन सां गॾु हाणे असां वठंदासीं तव्हांखां इजाज़त मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट के अञा मज़ेदार वीडियो सां गॾु पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु असांखे रखंदा दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़ बाय